जीअं त नाज़रीन असां हींअर मौजूदु आहियूं मंगियो शाख जी पुछड़ी ते जिते हींअर ताईं ज़रई पाणी न पहुची सघियो आहे। मई महीनो गुज़री वियो जॾहिं त जून जो महीनो हले पियो। जून जी तक़रीबन 4 तारीख़ आहे पर उन ॼाणे ते बि अॼु ज़रई पाणी न पहुची सघियो आहे। जॾहिं त जेकर आबादगार जेके बासर आहिनि उन्हनि जे आज़ार जी ॻाल्हि कंदासीं त अर्थर बैराज खां वठी चीले नसीराबाद खां वेंदे मंगियो शाख खुआड़ शाख जे तमामु बासर ज़मीनदारनि जेके वॾेरा बि आहिनि नंढेरा बि आहिनि उन्हनि एतिरो ज़ुल्म कयो आहे त चपे चपे ते धिका लॻाए छॾिया आहिनि। ऐं जिते हुनजो वस पुॻो आहे त वाहन वकड़नि जा त परे जी ॻाल्हि आहे पर माना शाखनि जा बि रुख मोड़े खणी पंहिंजी ज़मीन ॾांहुं पाणी खे छिके था वञनि जेकर जॾहिं पाणी अचे थो। पर हींअर ताईं इरिगेशन जेका नायली जी पत वाक़ी थी पई आहे उहो हींअर ताईं पाणी न पहुची सघियो आहे ज़रई पाणी जे हवाले सां। जॾहिं त खाटी जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त खाटी अर्थर बैराज खां चीले नसीराबाद खां जतियालनि जे ॻोठ खां और ते क्रॉस करे चुकी आहे। हींअर ताईं मंगियो ऐं खुआड़ शाख ते न पहुची सघी आहे। यकीनन इहा इरिगेशन जी नाअहली ऐं सुस्त हिकमत अमली सबबु अहिड़ा नतीजा पेश आया आहिनि। हींअर पाणी कोन्हे। तव्हांखे अगरि को कैमरामैन मुंहिंजो ॾेखारे सघे त हींअर सूरत हाल जो जाइज़ो वठो त वारी मां जेके ज़मीन मां या खेड़ी मां वारी उॾामण लॻी आहे। जॾहिं त परते मालवंद ॾिसो परियां रिढूं आहिनि उन्हनि लाइ पाणी कोन्हे त हू केॾां वेंदियूं किथां पाणी पीअंदियूं। जॾहिं त जेके बि आहिनि मालवंद उहे नलकनि तां बि या किथां खां वञी पाणी पंहिंजे जानवरनि खे पीआरनि था पिया। हे चोफेर तव्हां ॾिसो त पाणी जहिड़ी का ईअं खणी चऊं त पाणी जो कतिरो बि न पहुतो आहे गाजी खुआड़ में। त वॾी सूरत हाल ख़राबु थी वई आहे पाणी जे हवाले। जॾहिं त बिजारे जे हवाले सां तयारियूं बि हलंदड़ आहिनि। हींअर मूंसां आबादगार ज़मीनदार मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हींअर उन्हनि जूं केतिरियूं तयारियूं आहिनि ऐं पाणी अॻु में दौरनि में कहिड़े कहिड़े ॼाड़नि में अची वेंदो हिन दफ़े छो देरि थी वई आहे। साईं पाणी जी तमामु तकलीफ़ आहे। हिन महिल ताईं माल पीअण जो पाणी बि कोन्हे को। तमामु असां जेके बि हिते आबादगार आहियूं हारी आहियूं तमामु तकलीफ़ आहे। का शइ कान्हे का। ऐं इन जे लाइ जेको आहे सो न का खाटी आहे खुआड़ शाख ते न अर्थर मियाण खे ॾेई खाटीअ में जेको आहे सो नसीराबाद खां उते को बि कोन्हे। कुटो गंद जेके बि ॻोठ आहिनि उहे सभु उन में अंदरि था उछलनि। महिरबानी करे असां आला ऑफिसरनि खे चऊं था पिया त महिरबानी करे असां मिसकिननि जो जेको आहे सो क़दुरु कनि ऐं असां मिसकिन हारी वञूं काॾे कंहिंखे था ॾियूं सही असां आबादी जे हवाले सां उमिरि आंदी आहे। तव्हां सॼियूं अॻु में जेके तक़रीबन अॻु में 10 साल 20 साल या हेठि 30 साल अॻु में पाणी केतिरनि ॼाणनि में मई में पाणी ईंदो मई में ईंदो। हींअर त जेको आहे सो जून जी 4 तारीख़ आहे त बि पाणी कोन्हे को। 4 तारीख़ ताईं माल पीअण जेको कोन्हे को। असां थर वांगुरु माण्हू हिते परेशान आहियूं इंतिहाई परेशान आहियूं। जेको पाणी जो ढुक कोन्हे माण्हू छा ते जीअं नलकनि जो पाणी जेको आहे सो तमामु जेको आहे तकलीफ़ आहे ख़राबु थी था वञनि। जानवर उञ मरनि था पिया माल मरे थो पियो। को बि माना हुकूमत कान्हे जो उनजो को तवजह कनि। महिरबानी करे आला ऑफिसरनि ते चऊं था त मिसकिननि जो ख़्यालु कये जेके आबादगार आहिनि जेके हारी आहिनि उहे मज़दूरी जेको आहे पेट पल ते नलकनि जो पाणी फ्री थो वञे साईं फ्री थो वञे न। जर हेठि थी वेंदो तमामु फ्री वेंदो न साईं। उहो ॿाड़ो थी थो वञे ज़हर थी थो वञे। पाणी आहे ई कोन असां वटि मंगे शाख ते त पाणी जो ढुक असांखे हिन महिल ताईं का शइ कान्हे। पर अञा थी सघे जेके आबादगार जेके इरिगेशन जा ऑफिसर उहे लंघनि ई नथा। उहे एसिड में बंगलनि में सुता पिया आहिनि। उन्हनि खे का परवाह कान्हे मिसकिननि जी। ऐं असांजी गवर्नमेंट बि मिसकिन जो को ख़्यालु कोन थियो। वॾेरा शाही जेको आहे ज़ुल्म आहे असां वटि। अहिड़ो ज़ुल्म कॾहिं बि इंतिहाई कॾहिं कंहिं बि हुकूमत में कोन्ह थियो आहे। महिरबानी करे हुकूमत इन ख़्याल जो तवजह करे को मिसकिननि जो को क़दुरु करे हारियुनि मिसकिननि जो। सॼो ॾींहुं उस ते कमाए कमाए मज़दूरी पेट था पलियो। एॾो महांगा इंतिहाई उन जे लाइ बि जेको आहे सो को बि कुझु बि कोन्हे को। असां सभिनी आला ऑफिसर खे चऊं था त खुदा कारण कयो मन खुदा जे करे अलाह साईं जेको ख़ौफ़ रखे महिरबानी करे असांखे पाणी जो ढुक ॾियो। जॾहिं त हीउ जेको आहे सो आबादगार बशीर अहमद लाशारी हो जंहिं ॿुधायो त अगरि वक़्तु सिर ज़रई पाणी न पहुतो त हिकु त नलकनि जो जर बि खारो थी वेंदो। जॾहिं त हुनजी जेका आहे सो मिठास जी सतह आहे ज़मीन जे हेठि अची वेंदी त उहो बि हिकु वॾो बहिरान थी सघंदो। जॾहिं त ॿिए तरफ़ जेके सो हीअ मालवंद आहिनि उहे बि ॾाढा परेशान आहिनि। घणा परेशान आहिनि त माल खे किथे किथे पाणी पीआरियूं। ऐं जॾहिं त जेकर एजुकेशन जे हवाले सां हिन सॼी उमिरि आंदी आहे पंहिंजी आबादी जे हवाले सां चई त परियां वक़्तु सिर अॻु में पाणी लुड़ो या छुड़ियो पाणी पहुची वेंदो ऐं आबादी जे लाइ तुरत असां क़दम खणंदा हुआसीं जीअं नतीजा बहितर निकिरंदा हुआ। ऐं जॾहिं त हाणे जेका सूरत हाल आहे त जेके इरिगेशन अमलदार आहिनि ऑफिसर आहिनि या वेंदे हेठियां जेके दारोगा या जेके बि आहिनि अमलदार
उन्हनि हींअर ताईं विज़िट बि न कयो आहे, दौरो बि न कयो आहे त को पाणी जी सूरत हाल छा आहे। जॾहिं हींअर असां सां ॿिए तरफ़ ज़मीनदार सिराई मुश्ताक अहमद खुआड़ बि असां सां मौजूदु आहे, हुन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदसि छा चवणु आहे। तव्हां घाटी ते बि जेको हले पई उन ते बि विज़िट कयो, उनजा बि दौरा कया, उनजा नतीजा छा निकिता, ऐं जॾहिं त पाणी जे हवाले सां हर साल तहरीकूं हलंदियूं आहिनि, उन हवाले सां बि तव्हां उन में थोरी रोशनी विझंदव। साईं घाटी त जेको आहे सो शुरूआति में बसि नाले मात्र अर्थर बिराज खां हिननि शुरू कराए चइनि तव्हां विज़िट कयो अचे ॾिसो। असां उते वियासीं, कुझु माना इलाइक़नि मां कढी वरी 4-4 किलोमीटर 3-3 किलोमीटर अॻिते हलंदी पई अचे मिशन, मतिलबु नाले मात्र घाटी जॾहिं नसीराबाद में पहुती त वरी हिते बि माना नाले मात्र घाटी थी। नसीराबाद क्रॉस करे झतियाल ॻोठ खां हिननि ड्रामेबाज़ी करे जेको आहे सो आपाशी वारनि मशीन चैन मशीन जेका हलंदड़ हुई उहा कढाए विया। असां इन बार बार इल्तिजा 15 ॾींहंनि खां वठी कंदा रहियासीं, साईं असांजे लाइ पाणी कोन थो अचे, असांखे माना घाटी कराए ॾियो। 15-20 सालनि 30 खां वठी पाणी गाजी खुआड़ में न पहुतो आहे, मंगे में ऐं खुआवड़ में, महिरबानी करे असांखे घाटी कराए ॾियो, लेकिन कोई तदारुक न थी सघियो। इहे माना 15-20 ॾींहं गुज़री विया, इहे ड्रामाबाज़ियूं कंदा कंदा हींअर ताईं हाणे पाणी मतिलबु आहे अचे बरक़रार आहिनि अञा ताईं। हा, वरी जेका धिका आहिनि उहे मुकमिल तौर ते अर्थर ते बि बरक़रार आहिनि, ऐं खुआवड़ ऐं मंगियो ते ज़ाती तौर ते माण्हुनि जेके धिका मतिलबु हणी ट्रालियूं ट्रैक्टरनि जूं क्रॉस करायूं न, तक़रीबन 5 खां 6 जेको आहे सो जेके धिका आहिनि उहो मंगे माइनर ते, अहिड़ी तरह सां खुआवड़ शाख ते आहिनि। पाणी जेको आहे सो अॻिते कीअं ईंदो, जॾहिं जेको आहे सो 2-2 3-3 किलोमीटर ताईं जेको आहे सो धिका माण्हुनि हणाए छॾिया आहिनि, हींअर ताईं गाजी खुआड़ में पाणी न पहुची सघियो। पाणी ज़रूरी पाणी जे हवाले सां छा चवंदव, या उन खां पोइ मालवंद बि परेशान आहिनि, हींअर ताईं बिजारो बि न पोइ अॻिजी सघियो आहे, सो उन हवाले सां केतिरियूं तयारियूं कयूं आहिनि आबादकार, ऐं उन जो फसल जो छा नतीजो निकिरंदो जेकर साईं हेल त ॾिसो त हूअं ई लेट थी वई आहे, हूअं मई महीने जे 10 तारीख़ तक़रीबन पाणी अचे वेंदो आहे, लेकिन हेल अहिड़ी सूरत हाल आहे ई कोन। हेल माना वॾी ॾुखियाई थींदी, माण्हू ॿिज पोखण जे लाइ त तयारु आहिनि, लेकिन पाणी कोन्हे। ॿिज त माना वॾी ॻाल्हि आहे, लेकिन जेको आहे सो तलावनि में पाणी कोन्हे, माल उञ थो मरे। माण्हू गाची जो पाणी जर जेको आहे उहो ॿाड़ो आहे, उन जे लाइ पाणी कोन्हे, माण्हू गाॾियुनि ते पिया था खणनि, उन्हनि जे लाइ पाणी कोन्हे, माल उञ पियो थो मरे, मच्छू माण्हुनि जूं मरी वियूं, माण्हू जेको आहे सो काॾे वञनि। इहे असां एहतजाज कयासीं कोर्टनि में, जिथे किथे, लेकिन हीअं आपाशियार न को बि असांजो तदारुक हींअर ताईं न करे सघिया आहिनि। असां वसवारंदड़ खां सोहेलनि वर सियाल खां अपील कंदासीं त खुआवड़ मंगे ऐं अर्थर बिराज जी जेका रहियल घाटी आहे फौरन जेको आहे सो कराए ॾिनी वञे, जीअं मुअसल गाजी खुआड़ में पाणी पहुची सघे। ज़मीनदार हुयो सिराई मुश्ताक अहमद खुआड़, हुन पंहिंजा वीचार वंडिया, ऐं जॾहिं त धिकनि जे हवाले सां जेको आहे सो साफ़ी दोस्त असांखां सवाल कयो, धिकनि जे हवाले सां हिकु बासर माण्हू आहिनि जेके माना उहे ॾाढा ॾुखिया लॻल आहिनि ग़रीब ऐं आम ज़मीनदार जे हवाले, छो जो असां वटि तबक़ाती निज़ाम आहे, जेतिरो बासर ओतिरो ई हुनजो असरु, सो इहो साॻी सूरत हाल आहे। जेकर धिको 5 मंगियो शाख ते ई तक़रीबन हितां खां वठी जलबाणियुनि तां तक़रीबन 10 खां 15 धिका लॻल आहिनि, ऐं उनखां पोइ अलावा जेको आहे सो परते चीले खां नसीराबाद ताईं, नसीराबाद खां वरी उते अर्थर बिराज ताईं जेके आबादकार असांखे ॿुधायो त हुन जेका सूरत हाल हुन जेका ॿुधाई त अॼु ॾींहुं जेको गाॾियुनि जे ॻोठ खां ऐं खोखरनि जे ॻोठ खां जेके धिका लॻल आहिनि उहे इरीगेशन जा आला अमलदार बि न पटराए सघिया आहिनि, उहे साॻा ई लॻल आहिनि। जॾहिं त हींअर जेका सो सूरत हाल आहे, घाटी ॾिसो जेका सो मंगियो शाख जी घाटी जी हो जेको टेल ते मौजूदु आहियूं, इहा घाटी रहियल आहे। सो इन घाटी लाइ असां वरी बि इरीगेशन अमलदारनि खे ऑफिसरनि खे अपील था कयूं त घाटी खे तुर्त खणी अचनि, त जीअं घाटी वारो सिलसिलो बि पूरो थी वञे, जीअं आबादकार लाभ हासिलु करे सघनि। जॾहिं त हीअ ॾिसो न गाह फुटी जो, हीअ जेका सूरत हाल सिर्फ़ु आख़िर जी न आहे, जॾहिं त इहो गाह वण या जेके घाटी जी सूरत हाल आहे, मंगियो शाख जी हो वेंदे नसीराबाद ताईं, या सॼी शाख जी इहा हालत आहे। तव्हां असांखे ॿुधायो त अगरि को बि माहिर हुजे त इन में कहिड़ी आबादी थी सघंदी, आबादकार छा इन मां जेका सो लाभ हासिलु करे सघंदा या उन मां फ़ाइदो हासिलु करे सघंदा, त पाणी जेको आहे निकिरे। जॾहिं त हीअं ॾिसो न, हीअ गाह जो तव्हांखे करायूं था मुआइनो, त हीअ सूरत हाल आहे। हींअर ताईं गाह फुटी चुको आहे, किथे धिका लॻल आहिनि, किथे कंहिं बासर तरफ़ां को छाप ॾिनल आहे, हाणे ताईं उन जूं तयारियूं आहिनि पर अञा पाणी न पहुतो आहे। इहा सूरत हाल आहे। जॾहिं त तमामु सूरत हाल आबादकारनि जी जेका सो इन हवाले सां पाणी जे हवाले सां ख़राबु आहे, जॾहिं त बिचारे जे हवाले सां उन तयारियूं कयूं,
देर सां फसल थियण जो काफ़ी नुक़सान थो थिए। हिकु त चेना जा ॿिज आहिनि, हाइब्रिड ॿिज आहिनि जेके हिकु तमामु घणा महांगा आहिनि। हिकु त कॾहिं कॾहिं उहे फुटनि बि कोन था, जेकर फुटनि बि था त वरी पोइ उहे आबादी नथा ॾेई सघनि, छो जो उनजो रोंबे जो बि मयार या उनजो जेको आहे सो कुवत पूरी थी वञे। ऐं जॾहिं हींअर तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसी सघो था त तलाउनि मां वारी उॾामण लॻी आहे, जॾहिं त सुकी ठोंठ थी चुका आहिनि। जॾहिं त मच्छी जे हवाले सां चवंदासीं त कुझु टाइम अॻु में त मच्छी हुई, पाणी न पहुचण सबबि हीअ मच्छी मरी चुकी आहे, तड़पी चुकी आहे, या उनखां पोइ तुर्त ई नुक़सान में हिन जी गडराए मच्छी उहा कंहिं तलाउ जे मालिक विकिरो करे छॾी। जॾहिं त हींअर सूरत हाल पूरी एरिया जी इहा ई आहे त हींअर ताईं पाणी न पहुची सघियो आहे। ऐं इरीगेशन जी नायाली ते ॻाल्हायूं, सिंध हुकूमत जी नायाली ते ॻाल्हायूं, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे सिंध हुकूमत जे मातहत हिते ज़रई फार्म हाउस आहे, उन जी तक़रीबन 700 खां वधीक 700 खां वेंदे 500 एकड़ ताईं जेका ज़मीन आहे उन ते ई पाणी अञा ताईं न पहुचाए सघिया आहिनि। त इहा सूरत हाल आहे सिंध हुकूमत जी नायाली जी, जेका पत वाक़ई करणु घुरिजे। ऐं हिन खे असां दोस्तनि खे अपील कंदासीं त हिन वीडियो खे वधीक शेयर कनि त जीअं इंतिज़ामिया जी अखि ताईं इहे ॻाल्हियूं पहुची सघनि या उनजी अखि जो कंडो बणिजनि। जॾहिं त ॿिए तरफ़ असां हाणे इन साॻी जेके सो पीपल्स पार्टी हुकूमत खां, वफ़ाक़ी सरकार खां इहा अपील कंदासीं त जीअं पंजाब में पाणी जे हवाले सां टीमूं जोड़ियल आहिनि, किथे बि बासर ज़मीनदार अगरि पाणी चोरी कंदा आहिनि या कंहिं जे पाणी जो रुखो मोड़ींदा आहिनि या उते छाप ॾींदा आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु तुर्त कार्रवाई कई वेंदी आहे। सो अहिड़ी तरह सां सिंध हुकूमत खे, इरीगेशन खाते खे इहा अपील था कयूं त बराए करम अहिड़ियूं को बहितरीनु टीमूं जोड़ियो त जीअं बासर ज़मीनदारनि ख़िलाफ़ु कार्रवाई थिए, जेकर पाणी अचे त उन्हनि खे आसानी सां मुहैया थी सघे। ऐं वरी बि गुज़ारिश कयूं था, जीअं आबादगारनि जी गॾियल इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे रेंजर्स ख़ासि तौर ते मुक़ररु कई वञे त जीअं पाणी तमामु पुछड़ी ताईं पहुचे ऐं हर हिकु आबादगार ताईं उहो पाणी जो फ़ाइदो पहुची सघियो। छा हिन शाख ते नाजाइज़ लूल ऐं नाजाइज़ धिका लॻल आहिनि हिते हिन शाख? मंगियूं शाख जे आज़ार जी ॻाल्हि कंदासीं, तक़रीबन इहो 20 सालनि खां वठी सिलसिलो हले थो पियो। गैर क़ानूनी लूल लॻल आहिनि, गैर क़ानूनी तक़रीबन ट्यूबवेल लॻाए पाणी जो रुख पाण छिकंदा आहिनि बासर ज़मीनदार। हालांकि हिन वक़्तु चक्रियूं बि थींदियूं आहिनि हर साल, नंढे पैमाने ते या वॾे पैमाने ते। इहे मुख़्तलिफ़ धुरियुनि जा, बिरादरियुनि जा जहिड़ा बि थींदा आहिनि, कतलो गारत बि थी चुकी आहे हिननि मसइलनि ते। ऐं अलाह केतिरा नंढा वॾा जहिड़ा रोज़ जो मामूल बणियल हूंदो आहे, सिर्फ़ु इन जी जेका ज़िमेवारी आहे हिकु त इरीगेशन खाते ते आहे, ॿी सिंध हुकूमत ते आहे त इन्हनि मां जिंद छॾाइनि, बासर ज़मीनदारनि मां जान आजी कराइनि त जीअं हर आबादगार, नंढे खां वॾो आबादगार पंहिंजो लाभ हासिलु करे ऐं फ़ाइदो हासिलु करे सघे, त जीअं उहो सियारे में पंहिंजे फसल मां फ़ाइदो हुन खणी सघे। जॾहिं त हाणे असां अपील कंदासीं सिंध हुकूमत जी इरीगेशन खाते खे, वफ़ाक़ी सरकार खे ऐं सिंध सरकार जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खे त महिरबानी करे ज़रई पाणी पहुचायो। मंगियूं शाख, खुआड़ शाख, मीरवा शाख, चिंजणी शाख समेत तमामु नंढियूं वॾियूं शाखुनि में ज़रई पाणी पहुचायो त जीअं मालवंत पंहिंजे माल लाइ तलाउनि खे भराए उन्हनि खे पाणी पीआरे सघनि। ऐं जॾहिं त उनजे पंहिंजे मच्छी जे फसल जी बि तयारी करे वठनि, जॾहिं त सियारे फसल लाइ बि जेके तयारियूं पंहिंजे ओज तरफ़ वञनि पियूं ऐं मुकमल थियण वारियूं आहिनि, पर महिरबानी करे पाणी पहुचायो त पंहिंजो बिजारो पोखे सघनि ऐं उन सां गॾोगॾु रोंबे जो बि सिलसिलो हलंदड़ रहे। पंहिंजे सहाफ़ी अब्दुल रसूल ऐं बादशाह जान खे इजाज़त ॾींदा। फ़ी अमान अल्लाह, अल्लाह निगहबान।